अस्सलामुअलैकुम दोस्तों, पुराने वक्त की खूबसूरत अदाकारा मॉडल होस्ट सैरिश भुट्टो। अदाकारा सैरिश भुट्टो केर ऐं किथां जी आहे? अदाकारा सैरिश भुट्टो खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दिलकश अदाउनि जी मालिक अदाकारा सैरिश भुट्टो लाड़काने शहर सां ताल्लुक़ रखे थी ऐं हींअर हू कराची शहर में रिहाइश पज़ीर आहे। सैरिश भुट्टो जी अटकल हिन वक़्तु उमिरि 32 साल आहे ऐं हू शादीशुदा बि नाहे। अदाकारा सैरिश भुट्टो सभ खां पहिरियां न्यूज़ कास्टर हुई ऐं उन बाद हिन मॉडलिंग शुरू कई, होस्टिंग कई, व्लॉगिंग कई ऐं हींअर हू KTN TV जे प्रोग्राम में कमु थी करे बतौर होस्ट जे। सैरिश भुट्टो कुझु साल प्राइवेट बैंक में बि कमु कयईं ऐं कुझु साल लाइ एयर होस्ट बि रही चुकी आहे। सैरिश भुट्टो जी तइलीम BA फाइनल लाड़काने डिग्री कॉलेज मां कयईं। अदाकारा सैरिश भुट्टो जी बेस्ट सहेली रुखसार मेमन आहे ऐं कुझु साल अॻु सैरिश भुट्टो ग़रीब चांडे ऐं इरशाद जागिरानी जे तमामु वेझे बि रही चुकी आहे। शोबिज़ में वञण सबबु सैरिश भुट्टो खां वेझा अज़ीज़ पंहिंजा लाॻापा मुकमल तौर ते ख़तमु करे छॾिया। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।